अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर प्रेस क्लब जे सहाफ़ी निसार अहमद शौक़ खे पाक एशिया सैटेलाइट चैनल मिलण जी ख़ुशीअ में संदसि तरफ़ां साथियुनि जी मान में ॾिनल पार्टी। तफ़सील मूजिब खैबर प्रेस क्लब जे सहाफ़ी निसार अहमद शौक़ तरफ़ां प्रेस क्लब खैबर जे उहिदेदारनि जे मान में हिकु शानदार पार्टी मुनक़द कई वई। उन मौक़े ते प्रेस क्लब खैबर जे सदर महशूक अली कमराणी आयल सहाफ़ियुनि खे अजरक ओढ़ायो ऐं गुलनि जा तोहफ़ा ॾिना। प्रेस क्लब जे सदर चयो त सहाफ़त हिकु सचो पेशो आहे, उनखे सचाईअ सां निभाए मज़लूमनि ऐं बेपोच माण्हुनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं रसायो वञे। अगरि कंहिं बि सहाफ़ी कंहिं माण्हूअ खे तंग कयो त उन सहाफ़ी खे खैबर प्रेस क्लब जे मेंबरशिप तां मुअत्तल कयो वेंदो। निसार अहमद शौक़ खे सैटेलाइट चैनल जे मिलण ते निसार अहमद शौक़ चयो त इदारे तरफ़ां एतमाद करे मूंखे सैटेलाइट चैनल ॾिनो वियो आहे। इंशाअल्लाह कोशिश कंदुसि त कम जी मयार ते पूरो लहां। प्रेस क्लब खैबर ते आयल सहाफ़ियुनि में प्रेस क्लब खैबर जो सदर महशूक अली कमराणी, जुनैद गुल मेमण, नदीम शेख, इरफान अली शौक़, अब्दुल हई शौक़, मुमताज़ अली वरिया, सनाउल्लाह मेमण, निसार अहमद शौक़, आसिफ मला, मज़हर मला, अयाज लतीफ़ मला, ख़ालिद मला, फ़याज़ मला, सैयद हाशिम शाह, अब्बास समो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई।